लाहौर हाई कोर्ट नामज़दगी कागज़ रद्द थियण ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि शाह महमूद कुरैशी ऐं सनम जावेद जी दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन खां जवाब तलब करे वरितो आहे। लाहौर हाई कोर्ट PTI अॻवान शाह महमूद कुरैशी जे 3 तकनि तां नामज़दगी कागज़ रद्द थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी ते इलेक्शन कमीशन खां सुभाणे जवाब तलब करे वरितो आहे। जस्टिस अली बाकर नजफ़ी जी सरबराही में 3 रुकनी बेंच दरख़्वास्त जी ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त शाह महमूद कुरैशी जा तक NA 150, NA 151 ऐं PP 218 में नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। ट्रिब्यूनल ऐं रिटर्निंग ऑफिसर कानून जे उबतड़ नामज़दगी कागज़ रद्द कया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।